अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार ऐं सां गॾु नाज़ी अमीर। नाज़रीन, विचोबर में जारी छिकताण खे घटाइण लाइ पाकिस्तान सफ़ारती महाज़ ते सरगर्म आहे। गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद अंदर 4 मुस्लिम मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जी हिकु अहम वेहक थी आहे ऐं इन अहम मुलाक़ात में बि इन मामले ते गौर कयो वियो त कहिड़े रीत जंगबंदीअ खे मुमकिन बणाइजे, कहिड़े रीत जेको ॻाल्हियुनि वारो माहौल आहे उनखे वधीक ठाहिण जे लाइ जेके साज़गार हालतूं आहिनि उनखे कहिड़ी रीत पैदा करे सघिजे थो, उन हवाले सां तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे। अॼु वरी ऐवान सदर में हिकु तमामु अहम इजलास थियो आहे जंहिंमें नाज़रीन आला सियासी ऐं अस्करी क़यादत उते मौजूदु हुई। उन इजलास में न रुगो इन समूरी सूरत हाल पाकिस्तान जे किरदार ते गुफ़्तगू थी आहे, पर उन सां गॾोगॾु जेके असर साम्हूं अचनि पिया, ख़ासि करे इन जंग जा ओवरऑल मिडिल ईस्ट ते जेके असर थियनि पिया ऐं मुसलसल औबनाए हुरमज़ जी जेका बंदिश रही आहे उन बंदिश खां पोइ आलमी तेल मार्केट में जेका सूरत हाल आहे, जेके असर हुन जा ओवरऑल असांखे ॾिसण में अचनि पिया ऐं पाकिस्तान हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल असांखे नज़र आई आहे, इहा ॻाल्हि कई पई वञे हुकूमत पारां बार बार त असांजी भरपूर इहा कोशिशि आहे त जेको ही समूरो दबाव आहे, जेको ही बार आहे उनखे असां अवाम ताईं पासों थियण न ॾियूं, घटि खां घटि असां अवाम ताईं उहे असर पहुचण ॾियूं ऐं कोशिशि कयूं त कंहिं तरीक़े सां कुर्बानी ॾेई करे मामरनि खे मुख़्तलिफ़ फ़ैसिला वठी करे इन शइ खे कंट्रोल करे सघिजे। पर इहो वधीक केसि ताईं कंट्रोल करे सघिबो, हीउ जेको दबाव मुसलसल ॾींहों ॾींहुं असां ॾिसूं था वधंदे, इनखे हुकूमत केसि ताईं इनखे इन जी सट सही सघंदी, इन ते बि गुफ़्तगू थींदी। ऑल्टरनेट वेज़ असां वटि कहिड़ा मौजूदु आहिनि, कहिड़ा ऑप्शन्स असां वटि मौजूदु आहिनि। हीअ जेका जंग हिन वक़्तु हलंदड़ आहे, जेका मुसलसल असांखे वधंदड़ ॾिसण में अचे पई, जेतोणीकि टियाकड़ी जूं कोशिशूं बि थियनि पियूं, सफ़ारती कोशिशूं थियनि पियूं ऐं अहिड़ा बयान बि साम्हूं अचनि पिया, पर उन बावजूदि अवां सभिनी खे इहा ॼाण आहे त जेको हमलनि जो सिलसिलो आहे उहो अञा सुधो जारी आहे। अॼु बि नाज़रीन ईरान मथां अमरीका ऐं इज़राइल जा हमला थिया आहिनि ऐं गॾोगॾु ईरान बि जवाबी हमला कया आहिनि। त इन समूरी सूरत हाल में हिन जंग जो मुस्तक़बिल छा हूंदो, अंजाम छा हूंदो, उन ते पिण अॼु के प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल एक्सपर्ट्स जो मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदासीं। जो कि प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे सीनियर डिप्लोमेट्स आहिनि, अली मर्दान राहुजो साहब, ज़फ़रुल्ला शेख साहब परॾेही मामलनि जा माहिर आहिनि, डिप्लोमेसी जा जेके मामरा आहिनि उन्हनि ते असां उन्हनि खां तफ़सीली सम्झण जी कोशिशि कंदासीं जेके मामला हिन वक़्तु हलंदड़ आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन नाले वारा इकोनॉमिस्ट डॉक्टर अयूब महर साहब मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, अवां सभिनी जी महिरबानी, अवां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं डॉक्टर अयूब साहब, ज़फ़रुल्ला शेख साहब, अवां जी इजाज़त सां अली मर्दान राहुजो साहब अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कंदसि। सूरत हाल खे कीअं ॾिसो पिया? गुज़िरियल ॾींहुं हिकु अहम जेका सिटिंग थी आहे जंहिंमें चइनी पाकिस्तान समेत जेके परॾेही वज़ीर हुआ, पाकिस्तान, सऊदी जा, मिस्र, तुर्कीअ जो जेको परॾेही वज़ीर मौजूदु हुआ ऐं उन में बि जंगबंदी जे हवाले सां, ॻाल्हियुनि जे हवाले सां, टियाकड़ी जे हवाले सां गुफ़्तगू थी आहे। इन्हनि सफ़ारती कोशिशुनि जो को नतीजो निकिरंदे ॾिसो पिया अवां वेझण में? वॾी महिरबानी तव्हां असांखे प्रोग्राम वरितो। हाणे जॾहिं बि किथे में जंग थींदी आहे, आलमी सतह किथे थींदी आहे त इहो सिलसिलो गॾोगॾु हलंदो आहे टियाकड़ी जो या इन में पाकिस्तान हिकिड़ो सेंट्रल स्टेज ऑक्यूपाए करे चुको आहे। हाणे उन में उनजे करे त हिन ते ॿिन्ही फ़रीक़नि जो एतमाद आहे, ईरान जो बि एतमाद आहे त कंहिं हद ताईं USA जो बि आहे त पाकिस्तान हिकिड़ो अहम किरदारु अदा करे पियो। ही मीटिंग जो सिलसिलो में पसे पर्दा, पर हाणे तव्हां ॾिठो हूंदो पहिरियों सेशन जेको आहे सो रियाज़ में थियो, सऊदी अरब जे कैपिटल में, ही ॿियो हुनजो फॉलोअप आहे। हाणे इन में हिकिड़ी उमेद पैदा थी आहे। बाक़ी जेके तव्हां जंग जे फ्रंट जो जीअं तव्हां पाण अकासी कई त उते जंग जे ख़तमु थियण जो को वञाण कोन्हे, पर जेकॾहिं हिन टियाकड़ी खे ऐं हिन जेको प्रोसेस खे जेकॾहिं असां ॾिसूं था त थोरी घणी असांखे उमेद नज़र अचे थी। बहरहाल हाणे हिकिड़ी ॻाल्हि त तइ थी वई आहे त सभु मुल्क जेके बि हिन में शामिल आहिनि या उहे मुल्क जेके हिन जा एलाइज़ आहिनि उहे सभु चाहिनि था त हिन जो कंहिं तरीक़े सां बि ख़ात्मो अचे। हाणे उन लाइ हमेशह जेको आहे सो अव्हांजे इल्म में हूंदो त जॾहिं बि जंग थींदी आहे त उन मक़सदु इहो हूंदो आहे त उहा डिप्लोमेसी फेल थी, वरी जॾहिं डिप्लोमेसी जंग ख़तमु थींदी आहे त वरी डिप्लोमेसी शुरू थींदी आहे। डिप्लोमेसी जो गॾोगॾु हिकिड़ो रोल हलंदो आहे पियो। हाणे इहा कोशिशि आहे ऐं मूंखे जेतिरो पंहिंजो एक्सपीरियंस आहे डिप्लोमेसी जो त इन मां उमेद ज़ाहिर करे सघिजे थी, छो त इहे जेके 4 पावर आहिनि इहे इस्लामी दुनिया जा मुख्य पावर आहिनि, जंहिंमें टर्की आहे, पाकिस्तान आहे, इजिप्ट आहे, सऊदी अरब आहे ऐं इन्हनि सभिनी जा कंहिं न कंहिं तरीक़े सां अमेरिका सां हिकिड़ा सुठा क्लोज़ रिलेशनशिप आहिनि ऐं इहे क़ाइल करे सघनि था पंहिंजो अमेरिका खे बि ऐं कंहिं हद ताईं ईरान खे बि। तव्हां कंहिं हिकिड़े नुक़्ते ते अचो त जीअं हे जंग बंदी थिए। हाणे इन सां एतिरो जल्दी मुमकिन कोन्हे त इहो हाणे हिकिड़ी सिटिंग में या सुभाणे जेको ॿी सिटिंग में मसइलो हल थींदो, पर हिकिड़ी कोशिशि आहे जेका मुसबत तरीक़े सां अॻिते वधे पई। जी नाज़िया।
जी अली मर्द साहब गरोगर इन ते बि ज़रूरु ॿुधाइजो असांखे, जीअं मां ॼाणायो त हिकिड़ी कोशिशि असांखे नज़र अचे पई ऐं वक़्तु ॿुधाईंदो त केतिरो जल्दी हिन जा रिज़ल्ट साम्हूं अचनि था, पर गॾोगॾु मुख़्तलिफ़ सिनेरियोज़ हिन वक़्तु हलनि पिया। हिकिड़ो त इहो आहे त हीअ कंहिं तरीक़े सां इहे टाकड़ी या सफ़ारती कोशिशूं कामयाबु थियनि ऐं को सीज़ फायर असांखे नज़र अचे। उन खां सवाइ ॿिया बि सिनेरियोज़ गर्दिश कनि पिया। हिकिड़ो इहो बि आहे त हिननि ई टाकड़ीअ में ॻाल्हियुनि जी आड़ में कंहिं वॾे हमले जी तयारी थिए पई ईरान मथां, ऐं उनजे हवाले सां बि मुख़्तलिफ़ बयान बार बार असीं ॿुधंदा अचूं पिया। टियों जेको सिनेरियो साम्हूं अचे पियो त जेकॾहिं अमरीका सीज़ फायर करे वठे थो, जेके बयान बि साम्हूं अचनि पिया, पर ऐं अमरीका जी सीज़ फायर करण जी सूरत में इज़राइल जा हमला जारी रहनि था त पोइ छा थी सघे थो। अव्हांखे हिन वक़्तु जेके ही मुख़्तलिफ़ थ्योरीज़ गर्दिश कनि थियूं, मुख़्तलिफ़ सिनेरियोज़ असां अंडर डिस्कशन ॾिसूं पिया, कहिड़ो अव्हांखे सम्झो पिया त हिन वक़्तु मोस्ट रेलिवेंट आहे ऐं जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे। हाणे हिन में सब्मिशन में इहो ॾिसणो आहे त हिन वक़्तु इन जंग मां कंहिं हिकिड़े मुल्क खे वधीक ख़तरो आहे। डेफिनेटली ईरान जे मथां हमला थियनि था, पर ईरान जो हिकिड़ो पंहिंजो उसूली मौक़ुफ़ रहियो आहे त हीअ मुंहिंजी एग्ज़िस्टेंशियल माना वजूद जी जंग आहे। हू आख़िरी मरहले ताईं कोशिशि कंदा त हिन मथां कंहिं बि क़िस्म जूं अहिड़ियूं पेनल्टीज़ या अहिड़ो माना वार इम्पोज़ या मतिलबु ख़तरनाक सूरत हाल पैदा न थिए त ईरान कंहिं बि हिसाब सां पंहिंजे मौक़ुफ़ तां कोन हटंदो। ठीकु आहे। ऐं अॻु में हीअ जेको तव्हां मौक़ुफ़ ॾिनो त इन जे आड़ में टाकड़ी जी आड़ में या जंगबंदी जे आड़ में वरी को वॾो ॿिए हमले जी तयारी थींदी, इन जा हिकिड़ा वाज़िह सबूत मौजूदु आहिनि। वरी ॾिठो हूंदो त पहिरियों ओमान जे टाकड़ी में जेका नेगोसिएशन थियनि थियूं, बिल्कुलु उन जे प्रोसेस जे दौरान बि जी अमरीका ऐं इसराइल ईरान ते हमलो कयो। त माना हाणे इन शइ खे रूल आउट करे कोन थो सघिजे त इहो कॾहिं बि थींदो। ऐं थर्ड जेको ऑप्शन आहे उहो त जेके आहिनि से बूट्स ऑन ग्राउंड हूंदा, या ॿी ॻाल्हि इहा जेकॾहिं अमरीका मञी वञे त इसराइल कोन मञींदो। हाणे इन ॻाल्हि खे तव्हांखे मां पंहिंजे हिसाब सां ॿुधायां त इसराइल बज़ाते ख़ुदि हिकिड़ो नंढो मुल्क आहे। जेकॾहिं इन खे वेस्टर्न कंट्रीज़ स्पेशली जेकॾहिं अमरीका मदद नथो करे, इन में एतिरो टेंशन न आहे त हीअ सभिनी महादनि ते विढ़ी सघे। हिन वक़्तु हुनजा महाज़ हमास में हुया, पर हाणे तव्हां ॾिठो हूंदो त लबनान में बि हुन में अटैक थिए पियो इस्राइल तरफ़ां, मथां हुथीज़ में हमलो कनि पिया, ईरान जो बि हिन वटि डायरेक्ट हमलो थिए थो। त हिन सभिनी फ्रंट्स ते इसराइल अकेले सिर विढ़ी कोन सघंदो। त इहो ऑप्शन त रूल आउट कयूं था। जॾहिं अमरीका नेगोसिएशन कंदो, कंहिं हिकिड़ी मुफ़ाक़ती नुक़्ते ते पहुचंदो त इसराइल जा हमला बंदि थींदा। पर इहा वाज़े ॻाल्हि मौजूदु आहे त थी सघे थो इहो जंगबंदी जो ऐलान थिए हिन वक़्तु, ऐं उन खां पोइ अमरीका कंहिं वॾे हमले जी तयारी करे, इन जो हिकिड़ी मुमकिनात में शामिल आहे। पर मुमकिनात में अल्टीमेटली शामिल मां आहे। जी वरी बि तव्हांखे चवंदुमि त इन मसइले जो हल वरी बि डिप्लोमेसी, टाकड़ी, मुफ़ाहमत ऐं ॻाल्हियूं कंदियूं। ॿिए कंहिं तरीक़े सां हिन जंग जो जेको आहे सो आख़िरी नतीजो कोन मिलंदो। ईरान जो वेरी इंपॉर्टेंट अली साहब, ऐं इन की शे के अगियां बढ़ाइंदासीं। डॉक्टर अयूब साहब, आपकी तरफ आऊँगी। आपने सुना कि बहरहाल जो हल निकलना है वो टेबल पर ही निकलना है, मुज़ाकरात से ही निकलना है, और इस हवाले से सालसी की कोशिशें भी जारी हैं, लेकिन उसमें कोई देर लग सकती है। तो इस देर का जो खमियाजा है, जो हम देख रहे हैं कि उस वक्त सब भुगत रहे हैं, तो मज़ीद ये मामला कहाँ तक जा सकता है, कहाँ तक जाते हुए उसको देख रहे हैं, उसके असरात जो इस वक्त हम फेस कर रहे हैं वो कहाँ तक पहुँच सकते हैं। देखिए, जितनी इसमें देर हो रही है, इसमें एक चीज समझने की है कि जितनी देर होगी ना, जितना डिले होगा, उसका जो नेट लूजर होंगे ना, जो सबसे वैसे लूजर तो पूरी दुनिया है, पूरी दुनिया की इकॉनमी सफर कर रही है, लेकिन जो बहुत एक्सट्रीम लेवल के लूजर्स होंगे वो वेस्टर्न वर्ल्ड होगी। वेस्टर्न वर्ल्ड की जो इकोनॉमिक कंडीशन है, वो जिस तरह फुल थ्रॉटल इकोनॉमी पे चल रहे थे, तो बड़े लूजर वो हैं, उनकी इकोनॉमी ज्यादा सफर कर रही है। उनका अपना बेनिफिट इस तरह से आपने देखे ना, ट्रम्प के जो बार बार बयान आते हैं कि कल जंग खत्म कर देंगे, हम खत्म कर रहे हैं, हम खत्म करना चाह रहे हैं, ये रिपीटेडली कर रहे हैं। ईरान की तरफ से इतनी कोई जल्दबाजी नहीं दिखाई जा रही कि हम कल खत्म कर रहे हैं, इसलिए कि इसके प्रोलॉन्ग होने में नेट लूजर वेस्टर्न वर्ल्ड का या अमेरिका का या इसराइल का बेनिफिट इसमें था कि ये इमीडिएटली एक दिन में खत्म, जो भी करना था किया जाए और खत्म कर दी जाए जंग। बेसिकली इकोनॉमिक वॉर थी। और अब ये देखें कि इस वक्त जो सूरत हाल बन रही है, आपने अभी एक चीज़ की तरफ इशारा किया था कि ये एक थ्योरी डेवलप हो रही है कि मुज़ाकरात की आड़ में कोई बड़ा हमला ना कर दिया जाए। यस, ये खदशा इस बेस पर है कि ऐसा माजी में होता रहा है कि मुज़ाकरात जब हो रहे थे और कहा जा रहा था कि मुज़ाकरात कामयाबी की तरफ जा रहे हैं, तो एक मरतबा नहीं, रिपीटेडली 3-4 मरतबा ऐसा हुआ है कि अमेरिका की तरफ से अटैक कर दिया गया। माजी में ऐसा होता रहा, इसीलिए अभी भी ये खदशात है कि ऐसा ना हो जाए। लेकिन उसमें फिर मैं ये कहूँगा कि इकोनॉमिक वॉर है, लूजर्स जो हैं वो खुद अमेरिका और इसराइल बड़े लूजर्स होंगे। आप ये देखें कि ये वॉर जा रही थी, अटैक दोनों साइड से हो रहे थे, लेकिन जब ईरान ने एक अपनी
اسٹریٹجی چینج کی اور آبنائے ہرمز کو درمیان میں لایا اور اس کو بند کیا، جس سے اکنامک پوری دنیا کے لیے پرابلم کریٹ ہوئی. تو اس کی امیجیٹلی بات آپ نوٹ کریں، ٹائم بڑا امپورٹنٹ ہے یہ، کہ اس کے فوراً بعد ویسٹرن ورلڈ کی طرف سے آگے کریں جنگ ختم کر رہے ہیں ہم، مذاکرات پہ آ رہے ہیں، جنگ ختم کی طرف جا رہے ہیں، جو ہمیں اپنے مقاصد اچیو کرنے تھے وہ کر لیے ہیں. اور مقاصد میں تو یہ بڑا ایک، میں سمجھتا ہوں یہ مذاق بن گیا ہے کہ جب مقاصد میں کہا جاتا ہے کہ بڑا ہمارا آبجیکٹو جو تھا وہ ایران کی رجیم چینج کرنا تھا. اب رجیم چینج دنیا بھر کے میڈیا میں نظر آ رہی ہے. رجیم چینج کا کیا مطلب ہے؟ اگر رجیم چینج کی بات ہو رہی ہے تو رجیم چینج کرنے کے لیے سب سے زیادہ پریشر تو ود ان امریکہ آ رہا ہے. امریکہ میں رجیم چینج کی بات ہو رہی ہے، اسرائیل میں رجیم چینج کی بات ہو رہی ہے. تو وہ اس طرح سے آپ دیکھیں کہ یہ بیسیکلی جہاں آبنائے ہرمز کے ذریعے جہاں ہاتھ رکھا گیا ہے وہاں ورلڈ اکانومی سفر کر رہی ہے، اور آئی ایم ایف کی طرف سے، ورلڈ بینک کی طرف سے آ چکا ہے کہ ورلڈ اکانومی میں کوئی ایٹ لیسٹ 1% کا ڈکلائن آ سکتا ہے. گروتھ نہیں، یعنی زیرو نہیں، کووڈ میں زیرو گروتھ ہو گئی تھی نا، اب 1% ڈکلائن پہ آیا گیا. 1% ڈکلائن کو اگر میں ٹرانسفارم کروں، عام سادہ لفظوں میں بتاؤں، تو اس کا مطلب یہ ہے کہ مور دین 2.5% جو ہے ورلڈ میں کوئی ان امپلائمنٹ ہو سکتی ہے، لے آف کرنا پڑ سکتا ہے. اور خاص طور پہ جس ریجن میں ہے، اس ریجن میں جب ہم بات کرتے ہیں مڈل ایسٹ کی، تو مڈل ایسٹ میں جو یو اے ای ہے یا قطر ہے یا بحرین ہے یا کویت ہے، تو وہاں ان کی اپنی جو لوکل پاپولیشن ہے وہ اتنی امپلائی نہیں ہے. 80% سے زیادہ تو دنیا بھر کے لوگ وہاں جا کے امپلائی ہیں. تو ایک گلوبلی ایک ان امپلائمنٹ کا ایفیکٹ آئے گا، اور وہ ٹالریبل نہیں ہے، پوری ورلڈ کے لیے ٹالریبل نہیں ہے. اس اکنامک پریشر کی وجہ سے میں نہیں سمجھتا کہ ایسا کوئی حرکت کی جائے گی کہ اس پہ اٹیک کر دیا جائے، کیونکہ اٹیک ہونے کا مطلب یہ نہیں ہوگا کہ اٹیک، بڑے اٹیک کے بعد جنگ ختم ہو جائے گی. بڑے اٹیک کے بعد جنگ ختم ہونے کے نہیں، جنگ بڑھنے کے چانسز ہے، کیونکہ یہاں جنگ ختم اس وقت ہوتی ہے بڑے اٹیک کے بعد جب یکایک ایک دن میں رجیم چینج ہو جائے. ایران کے کیس میں ایسا نظر نہیں آ رہا کہ کوئی الٹرنیٹ نظر آ رہا ہو ان کے پاس کہ رجیم چینج ہو جائے گی اور اس کے بجائے ایکس وائی زی کوئی دوسری شخصیت آ کے بیٹھ جائے گی. وہاں پبلک کا پریشر ہے، اور وہ پبلک جو ہے اس وقت نظر آتا ہے کہ اس مسئلے پہ کم از کم پبلک ان کی یونائٹڈ ہے. ٹھیک ڈاکٹر صاحب، آپ کی بات کے آگے بڑھاؤں گی. ظفر اللہ شیخ صاحب اسان کے ناظرین جوائن کر ویتو ہے. ظفر اللہ شیخ صاحب، اوہاں کے بھی بھلی کار ڈاکٹر ایوب صاحب، علی مدان راہل صاحب مجھ اگر موجود ہیں انہوں جی تجزیو عوام بدھو. اوہاں کے نسبت سموری صورتحال کے گزرل ڈیواری پر ڈہی وزیرن جو کہ اہم ملاقات تھی ہے، ہی جے سفارتی کوششوں سے ڈسوں پیا، ہنن جا نتیجہ کیس تائیں اوہاں ایندے ڈسو پیا، چھا ڈسو پیا ایندڑ ڈینہن میں منظرنامو جڑندے؟ بالکل گھٹ ہے، پر میں جواب ॾियां थो जेको आहे बेसिकली दोस्तनि जो त मां न ॿुधी सघियुसि क्लियरली छा सुझाव थियण कॾहिं पुराणे जेको सुवाल तव्हां पुछियो आहे हुन में सिलसिलो इहो आहे त जेकी हाणे जंग जी हालत आहे हुन में नेचुरली पाकिस्तान जी हिकिड़ी सिंसियर डिप्लोमेटिक एफर्ट आहे जेकी इहा करे वई आहे. पर मां नथो सम्झां त हीअ जेको हाणे मुलाक़ात थी आहे त हिकदमि जेको आहे हिन ते को अमल थींदो. हाणे ॻाल्हि इहा आहे त होॾां अमेरिका पंहिंजे तमामु वॾे हमले जी तयारी करे रहियो आहे. हुनमें हुनजी इन्फेंट्री आहे ऐं पंहिंजे ॿिया माण्हू आहिनि जो शइ पूरी तरह सां जेकी आहे छो जो स्टेट ऑफ हॉर्मुज़ बिल्कुलु बंदि आहे ऐं हुननि जे लाइ जेको आहे ख़ैर उल्टो पंहिंजूं पंहिंजूं जेके शिप्स आहिनि उहे त हाणे अचनि थियूं पयूं हुतां. पाकिस्तान माशाल्लाह हाणे मीडिएटर त आहे, पाकिस्तान के अमेरिका जो कॉन्फिडेंस बि आहे, गल्फ जो बि आहे, कंट्रीज़ जो आहे, ईरान जो बि आहे. असां पंहिंजी पूरी एफर्ट कयूं था त हीअ जंग जेकी आहे हिनखे ख़तमु कयो वञे, हिन जो छोको कढियो वञे ॿाहिरि. मक़सदु हाणे ॿ टे जंगियूं गॾिजी पयूं. हिकिड़ी आहे मुस्लमाननि जी पाण में ईरान सां गल्फ कंट्रीज़ सां जेको क्लैश आहे. ॿी वरी आहे जेकी इसराइल ऐं जेकी आहे ईरान जी जंग आहे. हाणे ॿियो हाणे गाज़ा जो मामिलो उहो त पोइ ते हटिजी वियो आहे. मूंखे जेको लॻे थो त अमेरिका जेको आहे चए थो पियो त एफर्ट्स थी विया, जेको CNN में मां ॿुधो हुननि बि एप्रिशिएट कयो आहे पाकिस्तान जी एफर्ट खे. पर मूंखे लॻे थो त अमेरिका कंहिं तमामु वॾी हमले जी तयारी करे रहियो आहे. हाणे उहो इन करे करे रहियो आहे, ॾिसो जॾहिं बि हो जेके पोइ दफ़े बि तव्हांखे यादि हूंदो जॾहिं पंहिंजा बेड़ा आहे खणी आयो आहे, हिन ॻाल्हियूं बि करे थो. अमेरिका जी आदत इहा आहे त हिन ॻाल्हियूं बि कंदा आहिनि ऐं वरी पोइ अटैक बि करे ॾींदा आहिनि. पोइ दफ़े बि जॾहिं हिननि ईरान ते अटैक कयो हुयो हुननि ॻाल्हियूं हलनि पयूं. ऐं इन करे हीउ जेको हाणे सिलसिलो आहे ऐं जेके मीडिएशन खे जीअं मीडिएटर आहिनि
पर मूंखे लॻे थो मूंखे जेको आहे अमेरिका इंटेंशनली फ़ैसिलो करे छॾियो आहे त ईरान खे नथे छॾिणो ऐं तमामु वॾे हमले जी तयारी थी रही आहे, तमामु वॾे। ऐं मूंखे शक थो पए न्यूक्लियर जी जेको आहे उनजे मथां जीअं हिननि हिरोशिमा ऐं नागासाकी में कयो हो, मूंखे इहो भउ थिए थो जेकॾहिं उहो यूज़ थियो त तमामु ॻाल्हि वधी वेंदी। जो हाणे जेके ड्रोन्स जेको आहे उनजे इसराइल में बि काफ़ी तबाही थी आहे ऐं ॿेड़नि खे बि काफ़ी हिट कयो आहे ईरान जेको आहे। ऐं इहो बि लॻे थो त शायदि रशिया ऐं चाइना जी बि शायदि जेकी बि सपोर्ट न आहे त एटलीस्ट डिफेंस जेको आहे एयर डिफेंस इक्विपमेंट या ॿी शइ जेके आहिनि चवण ई हिकिड़ी रिपोर्ट आहे त उहो मदद कनि था। ईरान सफ़ा अकेलो न आहे। हाणे ईरान जो बि नुक़सानु थियो आहे पर अपेरेंटली सॼी दुनिया इहो ॾिठो आहे त चवनि पिया त अमेरिका जेको आहे इसराइल वारा इहे बेसिकली जंग हाराए चुका आहिनि। ऐं हाणे हिकिड़ी फीलिंग इहा बि आहे त अमेरिकन कांग्रेस में ऐं अमेरिकन रिपब्लिकन्स जेको आहे इहो फील कयो आहे त ट्रम्प जेको आहे इहो जेको सॼे दुनिया जे पीस खे ख़तमु करण में तमामु हिकिड़ो ख़राबु हुनजो किरदारु आहे ऐं हुनखे छो न चेंज कयो वञे ऐं वाइस प्रेसिडेंट जेको आहे उनखे प्रेसिडेंट कयो वञे। इहा बि हिकिड़ी फीलिंग हले थी पई। हाणे उते पंहिंजे हुनखे रिपब्लिकन्स इहे चवनि था ही सॼी कंफ्यूजन थी आहे पर ओवरऑल मूंखे लॻे थो त ईरान खे ख़तमु करण जे लाइ फुल आहे ऐं जंग इहा वॾी जंग थींदी हालतूं ख़राबु थींदियूं। हीउ जेको तव्हां सुवालु पुछो आहे त पाण में चार फॉरेन मिनिस्टर्स ॾेई करे ॻाल्हियूं कयूं अथऊं, मां नथो सम्झां हिननि जो को असरु थींदो। ठीकु आहे, मां सम्झो पिया त हिनजो को वेझण में को असरु थींदो आहे न पिया ॾिसो को वॾो हमिलो आहे, मां सम्झो पिया त उनजी तयारी थिए पई। अली मर्दान राउत साहब अवां बि इहा ई ॻाल्हि कई त तमामु वॾो जेको हिन थ्योरी खे बिल्कुलु रूल आउट नथो करे सघिजे त को वॾो हमिलो इन ॻाल्हियुनि जे आड़ में थी सघे थो। हुनजा न रुगो बयान सबूत मौजूदु आहिनि, माज़ी जा असां ॾिसूं था त उहे बि तल्ख़ तजुर्बा मौजूदु आहिनि जंहिंजो ज़िक्र ईरान पारां बि बार बार कयो पियो वञे। त इन सूरत हाल में जेके हिन वक़्तु जंगबंदीअ जे लाइ टियाकड़ी जूं कोशिशूं हलंदड़ आहिनि, मां सम्झो पिया त पाकिस्तान जी अॻुवाणीअ में या पाकिस्तान समेत जेके ॿिया मुस्लिम मुल्क आहिनि या वेस्ट वारा जेके ॿिया मुल्क आहिनि उहे कोशिशि करे सघनि था त इन क़िस्म जो को इम्कानी कंहिं वॾो हमिलो आहे उनखे टारे सघिजे कंहिं तरीक़े सां। असां ॾिसूं था त ख़ुदि अमरीका अंदरि हिन वक़्तु दबाव में मुसलसिल इज़ाफ़ो थिए पियो, न रुगो ट्रम्प मुख़ालिफ़ रैलियूं निकिरनि पियूं, कांग्रेस वारा जेके मामला आहिनि उहे असांजे आॾो आहिनि। उनखां सवाइ ओवरऑल पूरी जेका दुनिया जी इकॉनमी आहे उहा हिन वक़्तु मुतासिर थिए पई इन सॼी सूरत हाल में। त को सम्झो पिया त के गॾिजी करे ही मुल्क को बंदि ॿधी सघनि था इन ख़तरनाक इरादनि जे आॾो? राजा तमामु सुठो सवाल कयो। थोरो मूंखे टाइम ॾिजो, मां वधीक एक्सप्लेन कयां। ॾिसो, जेका दुनिया में जेके आलमी जंगियूं या आलमी सतह ते जेके जंगियूं हूंदियूं आहिनि उहे तॾहिं मुमकिन थींदियूं आहिनि या तॾहिं थींदियूं आहिनि जंहिंमें ॿ फैक्टर हूंदा आहिनि। हिकिड़ो इहो हूंदो त जेको बैनुल अक़वामी क़ानून आहे, जेके इंटरनेशनल लॉ चवंदा आहियूं, उहो जॾहिं पंहिंजी डिफिशंसी या पंहिंजी जेका अहमियत विञाईंदो आहे त पोइ वॾी जंग थींदी आहे। हाणे हिन जा ॿ मिसाल पहिरियों हुया त हिकिड़ी पहिरीं जंग थी जेका 11 में 19 ख़तमु थी, तॾहिं हिकिड़ी ट्रीटी ऑफ वेस्टफीलिया हुई, उहा ख़तमु थी त पोइ थी। पोइ जॾहिं सेकेंड वर्ल्ड वार थी त उहा जॾहिं पहिरीं वार खां पोइ लीग ऑफ नेशन थी त असां कीअं बि करे जंगियूं रोकींदासीं, अमन पैदा कंदासीं। जॾहिं उहा ख़तमु थी त पोइ ॿी वर्ल्ड वार थी, ऐं जॾहिं ॿी वर्ल्ड वार थी त उन खां पोइ यूनाइटेड नेशंस आई। हाणे यूनाइटेड नेशंस जेको पहिरियों मैंडेट आहे उहो इहो आहे तव्हांखे अमन पैदा करिणो आहे। जेको अमन में रुखनो वञंदो आहे, अमन खे ताराज कंदो, उन सां असां सभु गॾिजी एक्शन कंदासीं। हाणे अफ़सोस सां चवणो थो पए त हिन वक़्तु उहो UN जेको आहे इंटरनेशनल लॉ पंहिंजी इफिशियंसी विञाए वेठो आहे। जॾहिं विञाए वेठो आहे त हाणे अहिड़े क़िस्म जूं सभिनी शयुनि जो इम्कानु आहे। हाणे रही ॻाल्हि जेको तव्हांजो क्वेश्चन हुयो त आया वॾी जंग थींदी न थींदी, हाणे मूंखे थोरो जेको आहे न रफ़ला साहिब सां अदब सां मां हुन सां एतिराज़ु कंदो, एतिरो मुमकिन कोन्हे को, छो त इहा वाहिद जंग जेको आहे न सिर्फ़ु ख़ाली हाणे हथियारनि जी जंग न रही आहे, इहा हाइब्रिड जंग थी वई आहे जंहिंमें मार साहब बि चए पियो, यूं साहब चए पियो त इहा असल में इकनॉमिक वारफेयर थी आहे। यानी कि असां पंहिंजे डिप्लोमेटिक लैंग्वेज हाइब्रिड वार थी आहे। इहा सिर्फ़ु इन जी हद ताईं न आहे त सिर्फ़ु तव्हांखे टोबूं बम्स इस्तेमालु करणा आहिनि, तरीक़े इकनॉमिक वारफेयर बि आहे जंहिंजो तव्हां ज़िक्र कयो, स्ट्रेट ऑफ होर्मुज़ आहे ऐं दुनिया जूं इकनॉमीज़ ख़तमु थी वियूं आहिनि। साॻे नमूने सां टेक्नोलॉजिकल वार बि आहे। त मुंहिंजे ख़्याल में सभु मुल्क जेके हाणे हिन में ॾिसो त जेकॾहिं USA आहे त उनजा बि सॼो अलाइज़ आहिनि। हाणे यूरोप सॼो हुनजो अलाए आहे। मुस्लिम वर्ल्ड में बि सवाइ
ईरान जे सॼी मुस्लिम उन सां हलाए हाणे जेकॾहिं इहे जंग थिए थी सभु मुल्क अफेक्ट थियनि था त ज़ाहिर आहे इहो प्रेशर त ईंदो न USA मथां त एॾो वॾो क़दम USA खणण लाइ तयारु न हूंदो ऐं गॾो गॾु हाणे ॾिसो जॾहिं डेमोक्रेसी हूंदी आहे त डेमोक्रेसीअ में जेको बि हेड ऑफ स्टेट या गवर्नमेंट हूंदो आहे उहो पार्लियामेंट सां रेस्पॉन्सिबल हूंदो आहे ऐं उहो वरी माण्हुनि ॾे रेस्पॉन्सिबल हूंदा आहिनि हाणे तव्हां ॾिसो त USA में ख़ुदि जेको आहे इंटरनल पब्लिक ओपिनियन छा थियो आहे ट्रम्प जे ख़िलाफ़ केॾा वॾा मुज़ाहिरा कल्ह ऐं टियों थिया आहिनि बिल्कुलु। हाणे इहे सभु शयूं इन ॻाल्हि ते अफेक्ट कंदियूं त हू को वॾो क़दम न खणनि तंहिं करे मां अञा ताईं इन ॻाल्हि ते आहियां त हीअ स्ट्राइक्स कंदा पर जेको आहे हिनखे न्यूक्लियर जेको आहे वेपन्स स्टार्ट हटे न कंदा ऐं प्लस जेको कॉन्सेप्ट आहे त ईरान खे बिल्कुलु तबाह कंदा इहो मुमकिन ई कोन्हे तंहिंजे करे मां इहो चवां थो त इहे स्ट्राइक्स हलंदियूं गॾोगॾु टॉक्स बि हलंदा ऐं मां ऑप्टिमिस्टिकली चवंदुमि त इहो इन्हनि टॉक्स मां कुझु न कुझु न थी सघंदो सिर्फ़ु हिकिड़ो मसइलो आहे त जॾहिं इहे नंढे मुल्कनि में हिकु मसइलो थींदो आहे त की वॾा मुल्क जीअं हाणे जीअं सुपर पावर आहे USA पंहिंजो रोल प्ले करे वठंदो आहे जीअं इंडिया ऐं पाकिस्तान जो मसइलो थियो त हुन पंहिंजो रोल प्ले कयो हाणे हिन वक़्तु इहो मसइलो थियो आहे त हिकु पासे ख़ुदि सुपर पावर आहे ऐं ॿिए पासे हिकिड़ो नंढो मुल्क आहे त हाणे हिन जी ट्रैकड़ी केरु करे हाणे अवां ट्रैकड़ी जो बार बार इस्तेमालु था कयो असल में हीअ ट्रैकड़ी नथा कनि हीअ असल हुन ॻाल्हियुनि खे फैसिलिटेट था कनि ट्रैकड़ी त उहो हूंदो आहे फर्स्ट जीअं असांजे पंहिंजे लोकल निज़ाम में हिकिड़ो वॾो माण्हू हूंदो आहे या वॾो सरदार हूंदो आहे उहो ट्रैकड़ी कंदो आहे हाणे हिते ट्रैकड़ी वारो सिलसिलो न आहे असां सिर्फ़ु ॻाल्हियूं कयूं था 15 नुकात खणी ईरान वटि पहुचाएसीं हुन 5 नुकात पहुचाएसीं बहरहाल मां वरी बि ऑप्टिमिस्टिक आहियां त कुझु न कुझु नतीजो निकिरंदो एॾो वॾो सीनियर जेको आहे खौफ़नाक मां नथो उन सां मां एग्री कोन थो कयां नाज़िया जी डॉक्टर साहब आप क्या कहेंगे आप एग्री करेंगे और आपने जैसे कहा कि जैसे जैसे हम देख रहे हैं कि ये मामला तूल पकड़ेगा तो उसके असरात भी ज़ाहिर होंगे वेस्ट के लिए ज़्यादा होंगे हमारे लिए कम लेकिन जो हमारे लिए अभी तक जो असरात हैं और हुकूमत ये दावा कर रही है कि हमने बहुत हद तक आवाम तक वो पास ऑन होने नहीं दिए मज़ीद आप हमें बताएंगे कि जो इक़दामात लिए जा रहे हैं स्मार्ट लॉकडाउन के नफाज के हवाले से भी हम उसके हवाले से भी बातें सुन रहे हैं तो आप समझते हैं कि ये जो इससे जो हुकूमत नताइज लेना चाहती है वो ले पाएगी और मज़ीद किस हद तक हुकूमत चल पाएगी इस सारी सूरत हाल में इन असरात को बचाते हुए अभी जफर साहब ने भी एक चीज़ की तरफ इंडिकेट की थी यहाँ मैं कह रहा हूँ कि 3 ऐसे पॉइंट हैं जिसकी वजह से मैं नहीं समझता कि कोई इस तरह की लंबी जंग की जाएगी या कोई अचानक फैसला किया जाएगा जैसा एग्जाम्पलीफाई किया भी जफर साहब ने कहा जब हम हिरोशिमा या नागासाकी की जापान की बात करते हैं देखिए 3 पॉइंट ध्यान में रखें उस वक्त वो क्यों किए गए थे वो पॉइंट इसलिए लिए गए थे कि जंग को तूल ना दिया जाए जंग लंबी ना खींचे इमीडिएटली डिसाइड हो जाए और उसके बाद आपने देखा कि हिरोशिमा नागासाकी के बाद क्या हुआ था जापान ने इमीडिएटली सरेंडर कर दिया था जंग खत्म हो गई थी यहाँ ऐसी सूरत हाल की बिल्कुल कोई गुंजाइश नहीं है प्रेडिक्टेबल ही नहीं है वो एक बिल्कुल पहली मर्तबा वर्ल्ड में दुनिया में एक एक्सपेरिमेंट था दुनिया ने ऑब्जर्व किया था आज के दौर में ऐसा नहीं कि आज तो लोग जहनी तौर पे तैयार होते हैं कि जंग कहाँ तक जाएगी कोई अचानक एक्सपेरिमेंट नहीं होता उसके फौरन बाद तो सरेंडर कर लिया गया था अब तो सरेंडर की मैं समझता हूँ किसी भी कंडीशन में जंग इमीडिएटली खत्म नहीं होगी जंग और लंबी हो जाएगी अगर ऐसी कोई हरकत की गई तो अगर फौज भी सरेंडर कर दे तो उसके बाद भी इस तरह की जो कंट्रीज होती हैं इस तरह के ईरान जैसी कंट्रीज वहां फिर बाद में गुरिल्ला वॉर शुरू हो जाती है वो ज्यादा कॉम्प्लिकेटेड होती है और वो वॉर जो अनसर्टेनिटीज क्रिएट करती है इकोनॉमी उससे कहीं ज्यादा फिर इफेक्ट होती है अभी ऑर्गेनाइज वॉर है जिसमें बातचीत हो सकती है कंट्रोल किया जा सकता है इकोनॉमी को मैनेज किया जा सकता है फिर तो वो आउट ऑफ कंट्रोल हो जाती है जो मैनेजेबल नहीं रहती फिर मुश्किल ये होती है किससे बात की जाए किससे मुज़ाकरात किए जाए तो मेरा नहीं ख्याल कि ऐसी बेवकूफ़ी की जाएगी दूसरा पॉइंट ये है कि अब तक जितनी भी वॉर्स हुई थी आप वियतनाम से शुरू करें आप इराक वॉर से शुरू करें आप अफगानिस्तान पे अटैक को देखें तो उसमें आपको एक फैक्टर नजर आएगा कि अमेरिका के साथ उसके तमाम एलाइज थे नेटो उसके साथ था नेटो की तमाम कंट्रीज उसको सपोर्ट कर रही थी इस वक्त हालात बिल्कुल मुख्तलिफ हैं नेटोज ने बिल्कुल विड्रॉ कर लिया है कैटेगोरिकली मेंशन कर दिया है कि वो इस जंग का पार्ट नहीं है किसी भी सूरत में इस जंग का पार्ट नहीं है उसके अपने जो अरब अलाइज हैं जहां उनके बेसिस बने हुए हैं उन्होंने जंग में वो पार्टिसिपेट नहीं कर रहे उनको ऑब्जेक्शन है कि हमारे ऊपर अटैक हो रहे हैं लेकिन वो अमेरिका को सपोर्ट नहीं कर रहे बल्कि अमेरिका की तरफ से भी कोशिश की जा रही है कि वो पार्टिसिपेट करें उन पर क्रिटिसाइज किया जा रहा है लेकिन उनकी तरफ से पार्टिसिपेशन नहीं आ रही है ना नेटो की तरफ से आ रही है ना उन कंट्रीज की तरफ से आ रही है खुद विद इन अमेरिका अगर आप देखें अमेरिका में 70 लाख लोगों का रोड पर आके मुजाहरा करना 70 लाख लोगों का अमेरिका में मुजाहरा करना बहुत बड़ी बात है और इसमें खास बात यह है कि सबसे बड़ा जो एजिटेशन हुआ है
وہ کیلیفورنیا اسٹیٹ میں ہوا ہے. کیلیفورنیا کا نام میں اس لیے لے رہا ہوں کہ کیلیفورنیا میں 2 دفعہ ریفرنڈم ہو چکا ہے. وہاں سے یہ آوازیں اٹھتی رہتی ہیں کہ ہم امریکن پالیسیز کا پارٹ نہیں ہیں. وہ امریکہ سے ڈس ایسوسیٹ کرنے تک کی بات کر چکے ہیں. تو یہ ان کے لیے خطرناک ہے. اور تیسری جو سب سے بڑی بات ہے، جو ورلڈ اکانومی کو اگر آپ اسٹڈی کریں تو اس وقت جو امریکہ کی ڈیٹنس کی پوزیشن ہے، جو ڈیٹ ہے، وہ اس کے جی ڈی پی سے 2.5 گنا زیادہ ہو چکا ہے. جو ریکارڈ ہے، ورلڈ ریکارڈ ہے. امریکہ دنیا کا سب سے زیادہ مقروض ملک اس وقت بنا ہوا ہے. امریکہ کا ایشو ہی صرف اکانومی ہے. آپ دیکھیں ونزویلا پہ اٹیک کیا تاکہ امریکن آئل کمپنی وہاں جا کے کاروبار کر سکے. گرین لینڈ کی بات کر رہے ہیں تاکہ امریکن وہاں پہ جا کر کے وہاں سے اکنامک ریسورسز یوز کریں. کیٹیگوریکلی یوکرین کو کہا ہے ٹرمپ نے کہ اس کے پاس جو ہے منرل ریسورسز ہیں اور ایگریکلچر فارمز ہیں وہ امریکن کو دیے جائیں. وہ جو وار کر رہے ہیں وہ ریشیل یا ایتھنک نہیں ہے، سیکٹیرین نہیں ہے، ریلیجس نہیں ہے. اس ٹائم تو اکنامک وار چل رہی ہے. 3 ایسے پوائنٹ ہیں جس کی وجہ سے میں یہ اس کے پرانے جو ماضی کے اٹیک تھے ڈفرنٹ کنٹریز پر، یہ تجربہ ان سے بالکل مختلف ہے. اور اگر ایسا اسٹیپ لیا گیا تو میں نہیں سمجھتا یہ کوئی ریشنل اسٹیپ ہوگا. اس کے بعد بات ختم نہیں ہوگی، اس کے بعد بات زیادہ کمپلیکیٹ ہو جائے گی اور ورلڈ اکانومی، پوری اکانومی سفر کرے گی. ویسٹرن زیادہ سفر کریں گے لیکن خطے کی باقی دوسری اکانومیز بھی سفر کریں گے. پاکستان ظاہر ہے پاکستان بھی متاثر ہوگا، لیکن پاکستان بہرحال اس لحاظ سے مینیج کر رہا ہے. پاکستان میں بھی جو 3-4 ملکوں کی میٹنگ ہوئی ہے وہ نیوٹرل اس لحاظ سے کنٹریز ہیں کہ وہ نیٹو کا پارٹ نہیں ہے. ایک لمیٹڈ حد تک ٹرکی ضرور نیٹو کا پارٹ تھا، لیکن ٹرکی بھی اسلامی ملک ہے. یہ وہ بڑی مسلم ملک ہیں، بڑی کنٹریز ہیں جو اس کو اس لحاظ سے مینیج کرنا چاہ رہی ہیں کہ اگر یہ ایک جنگ زیادہ لمبی ہوتی ہے، لنگر آن کرتی ہے، تو دوسرے افیکٹ جو آئیں گے وہ الگ بات ہے. لیکن بہت بری طرح سے ورلڈ اکانومی ڈیمیج ہوگی، ویسٹرن بھی، اور پھر جو اس خطے سے جو ہیں ان پر جو اثر پڑے گا وہ کوئی معمولی اثر نہیں ہوگا. مڈل ایسٹ جو ہے وہ صرف یہ نہیں کہ آپ جاب پرووائڈ کر رہا ہے. مڈل ایسٹ کی پاس جو سوورن ویلتھ فنڈ جب کریٹ ہوتے ہیں، وہ تیل بیچتے ہیں، ویلتھ فنڈ کریٹ کرتے ہیں. وہ جو ویلتھ فنڈ کریٹ ہوتے ہیں وہ پوری دنیا میں جا کے انویسٹمنٹ کرتے ہیں. پاکستان میں انویسٹمنٹ ہے ان کی، پاکستان بھی افیکٹ کر سکتا ہے. سب سے زیادہ یو اے کی انویسٹمنٹ جو ہے وہ یو ایس اے میں ہے. ان کی انویسٹمنٹ جب یو ایس اے میں نہیں جائے گی تو وہاں بھی پرابلم ہوں گی، دوسری کنٹریز میں بھی پرابلم ہوں گی. پھر وہ کنیکٹیوٹی پرووائڈ کر رہا ہے. دنیا میں ایک جگہ سے دوسری جگہ جانا ہو تو وہاں کی ایئر لائن یوز کی جاتی ہیں، وہ پوری دنیا ورلڈ کو کنیکٹیوٹی بھی پرووائڈ کر رہی ہوتی ہیں. تو یہ ایک ملٹیپل افیکٹ ہوگا. میں نہیں سمجھتا کہ اس طرح کی انسرٹینٹیز کریٹ کی جائیں گی. یہ کوئی کسی بھی لحاظ سے یہ کوئی ریشنل اسٹیپ نہیں ہوگا. کوئی ریشنل اسٹیپ نہیں ہوگا آپ سمجھتے ہیں. لیکن اس سے علاوہ جو ملک میں اس وقت تک ان اثرات سے نمٹنے کے لیے جو اقدامات لیے گئے ہیں یا لیے جانے کا سوچا جا رہا ہے، اس کو آپ کیسے دیکھتے ہیں؟ اس میں لیکن وہ جو اقدامات لیے جا رہے ہیں فیڈرل لیول پر، وہ میں سمجھتا ہوں ابھی تک کلیئر نہیں کیا گیا. بہت ایک کلیئر ڈائریکشن نہیں دی گئی. ایک اچھی بات جو ہے میں سمجھ رہا ہوں، صرف یہ اچھی بات ہے کہ اگر میں اس کو کمپیئر کروں 2020 میں جو کووڈ کی سچویشن تھی، تو کووڈ کے سچویشن میں جو لاک ڈاؤن، اسمارٹ لاک ڈاؤن وغیرہ کی باتیں ہو رہی تھی، اس میں فیڈرل گورنمنٹ اور پروونشل جو دوسرے 4 پروونسز تھے ان میں کوئی سنکرونائزیشن نہیں تھی، بلکہ ایک ڈس ایگریمنٹ تھا، آپس میں ان کا کلیشز تھے. ابھی یہ ہے کہ پروونسز جو ہیں، فیڈریشن پروونسز سے مشاورت کر رہی ہے، مسلسل دیکھنے میں آ رہا ہے. سب ایک پیج پر نظر آ رہے ہیں. اور پروونسز جو ہیں وہ بھی ریلائی کر رہے ہیں کہ جو فیڈرل گورنمنٹ ڈیسائیڈ کرے گی ہم امپلیمنٹ کریں گے. وہ ایک پیج پہ تو بہرحال نظر آ رہے ہیں. وہ دس از گڈ انڈیکیٹر میں سر. لیکن ابھی ڈائریکشن اس لحاظ سے نہیں ہے کہ یہ کبھی بات کی جاتی ہے کہ یہ 2 دن کا اسمارٹ لاک ڈاؤن ہو جائے گا. ایک کوانٹیفیکیشن چاہیے کہ ابھی تک جو کوانٹیفیکیشن ہوئی ہے وہ یہ ہوا ہے کہ جو آئل کی پرائز کو بڑھنے سے جو روکا گیا ہے، جو $150 بلین کے قریب کا جو ایفیکٹ آ رہا تھا، اس کو کمپنسیٹ کیا گیا ہے. ڈیولپمنٹ ایکسپینڈیچر 10% کم کر دیے گئے ہیں اور نان ڈیولپنگ پہ کمی کی گئی ہے. ڈیولپمنٹ ایکسپینڈیچر کا عام لوگ سمجھتے ہیں کہ اس سے کم کرنے کا مطلب ہے کہ جو پروجیکٹ چل رہے ہیں، جو ڈیولپمنٹ ورک ہو رہا ہے، جو کنسٹرکشن ہو رہی ہے فیڈرل اور پروونشل لیول پر، وہ کام رک جائیں گے. صرف وہ کام رکنے کی بات نہیں ہے. یہ ذہن میں رکھیں کہ اس کام میں لاکھوں کی تعداد میں لیبر انوالو ہوتی ہے، کانٹریکٹرز انوالو ہوتے ہیں، اس میں انڈائریکٹ بہت سارے بزنسز انوالو ہوتے ہیں. 10% ریڈکشن کرنے کا مطلب ڈیولپمنٹ ایکسپینڈیچر میں ہے. وہ ان تمام کی ایکٹیویٹیز رک جائیں گی، وہ جاب لیس ہو جائیں گے. صرف ڈیولپمنٹ ورک نہیں رکے گا. تو اس پہ ہمیں بہرحال ایک ریشنل ڈیسیجن لینا ہے. یہ صرف لاک ڈاؤن کی بات نہیں ہے.
कहाँ से कंपनसेट किया जाएगा, उसको एक बाकायदा क्वांटिफिकेशन दे। इसमें अभी तक कोई क्लैरिटी नजर नहीं आ रही एक है। बाकायदा कॉन्टीजेंसी प्लान देना पड़ेगा। ठीक डॉक्टर साहब, Yes. आपकी बात को आगे बढ़ाऊंगी। ज़फ़रुल्लाह शेख साहब, अवां छा चवंदो जेका ॻाल्हि ॿुधी अवां अली मदान राहूजो साहब, डॉक्टर अयूब साहब सम्झनि पिया त जेका हिन वक़्तु माज़ीअ खां तमामु मुख़्तलिफ़ हिन वक़्तु सूरत हाल आहे ऐं मुख़्तलिफ़ उन्हनि में हिते मिसाल बि ॾिना, अवां कीअं ॾिसो पिया हाणे अॻियां वारी सूरत हाल ऐं ख़ासि करे जेको वधंदड़ ही दबाव असां ॾिसूं था अमरीका मथां, इज़राइल मथां, हिन दबाव खे कहिड़े रीति हू मुंहुं ॾींदा, उन हवाले सां छा चवंदव? जी ज़फ़रुल्लाह शेख साहब, मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो? ज़फ़रुल्लाह शेख साहब, मुंहिंजो आवाज़ मां ताईं पहुचे पियो? ॿुधो पिया मूंखे? नाज़रीन, राब्तो मुनक़ती थी वियो आहे। कोशिशि कयूं था ज़फ़रुल्लाह शेख साहब सां राब्तो बहाल थिए। अली मदान राहूज साहब, अवां खां साॻियो सवाल त जेका ॻाल्हि डॉक्टर अयूब साहब कई त हाणे ज़ाहिर आहे हीउ मामिलो हाणे मिलिट्री हदुनि मां निकिरी चुको आहे, इकनॉमिक वॉरफेयर आहे ऐं असां ॾिसूं था त हाणे सभिनी ते हीउ प्रेशर आहे, पर वेस्ट वारा वधीक सफ़र कंदा, वधीक इन में लूज़ कंदा जीअं जीअं हीउ मामिलो छिकंदो। त हाणे कहिड़े रीति तव्हां ॾिसो पिया त हीउ जेको सिलसिलो आहे, हीउ जेको दॿा हिन वक़्तु असां ॾिसूं पिया, हिन जा शॉर्ट टर्म ऐं लॉन्ग टर्म इम्पैक्ट की छा ॾिसो पिया अवां, लेसन्स कहिड़ा ॾिसो पिया, सिखंदे ॾिसो पिया सुपर पावर्स लाइ लेसन्स आहिनि ऐं वाक़ई उहो हुन मां सिखंदा, माज़ी जा जेके तजुर्बा उन्हनि कया या जेको अवां इंटरनेशनल लॉज़ जो बि ज़िक्र कयो त उन्हनि जी जहिड़े रीति भञकड़ी थींदी रही आहे, हाणे असां ॾिसंदासीं त उन ते बि हिकिड़ो ब्रेक लॻंदो ऐं उहो सिलसिलो हाणे ख़तमु थींदो? हा, माना हमेशह जॾहिं क्राइसिस को वॾो ईंदो आहे न आलमी तौर ते, हिन में कंहिं न कंहिं की लर्निंग्स ज़रूरु हूंदियूं आहिनि। हाणे सभिनी खां पहिरियों त मां छो त मुंहिंजो प्रोफेशन डिप्लोमेसीअ जो आहे त मां इहा ई ॻाल्हि कंदुमि त हाणे हीउ सभु मुल्क गॾिजी करे इंटरनेशनल लॉ खे मज़बूत कंदा आहिनि। हुन में इदारो आहे यूनाइटेड नेशंस में रिफॉर्म्स करणु घुरिजनि। अलदो हिकिड़ो ॿ इंस्टीट्यूशन मौजूदु आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी, हिकिड़ी जनरल असेंबली आहे जंहिंमें सभु मेंबर आहिनि, ॿियो सिक्योरिटी काउंसिल आहे। असां वटि ईअं थिए थो जेकॾहिं जनरल असेंबली में का ॻाल्हि थिए थी, वरी बि हुनखे सिक्योरिटी काउंसिल जेको आहे न वीटो पावर करे थी। इन शइ खे ज़हन में रखिणो आहे त माना इन शइ खे रिफॉर्म थींदो त पोइ मुल्क में दुनिया में हिकिड़ो अमन पैदा थींदो। सेकेंडली, जेको बार बार चऊं था त हिन वक़्तु ही मुख़्तलिफ़ सिनेरियो छो आहे त अॻु में जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो अटैक थींदो या त हुनजी सिक्योरिटी काउंसिल खां अप्रूवल मिलंदी, ॿियो न तॾहिं में नेटो जेके कंट्रीज़ आहिनि, जेको वेस्टर्न अलायंस आहे, उन में हिकु इंटरनल मुशावरत थींदी, पोइ जेकॾहिं कंहिं नतीजे ते पहुचंदा त पोइ उन ते अमल थींदो। भले ही जेके ॿ टे जेको आहे मिसाल ॾेई हो अयूब साहब, त अफ़गानिस्तान हो, इराक हुयो, ॿियूं शयूं हुयूं, इवन तव्हां ॾिठो हूंदो जेको बोस्निया कोसोवो में जेको इशू हुयो, उन में बि इन्हनि जी पाण हिकिड़ी पेज ते हुया। मां त वरी बि इहा ॻाल्हि कंदुमि कि साईं इंटरनेशनल लॉ मज़बूत कोन थींदो त वॾनि जेके इम्पॉर्टेंट या मज़बूत या जेके ताक़त वारा मुल्क आहिनि, उहे हमेशह कानून जो खे वायोलेट कंदा। कानून खे मज़बूत करणो हिकिड़ी की लर्निंग इहा आहे। ॿी लर्निंग इहा आहे त जेको अवां ॿुधंदा ईंदा आहियो त ही वर्ल्ड इज़ लाइक अ ग्लोबल विलेज। हाणे ग्लोबल विलेज मक़सदु आहे त हिकु ॿिए ते असांजूं इकनॉमिक इंटरडिपेंडेंसीज़ आहिनि। सिर्फ़ु को मसइलो हिकिड़े मुल्क जो न रहंदो आहे, इहो आलमी मसइलो थींदो आहे। ऐं ख़ासि तौर ते ईरान जी त हिकिड़ी क्रिटिकल हैसियत आहे त उहो स्ट्रेट ऑफ हुर्मुज़ जे मथां वेठो आहे ऐं सॼा जेके ऑयल रिच कंट्रीज़ आहिनि उनजे नेबरहुड में वेठो आहे। त जेकॾहिं तव्हां ईरान खे तंग कंदो त हू सॼे आलमी दुनिया जो जेके बि इकनॉमिक एक्टिविटीज़ आहिनि उनखे डिस्टर्ब करे सघे थो। पर इहो हिन वक़्तु दुनिया इन खे अफोर्ड कोन थी करे सघे, न फ़क़ति USA, पर इवन जेके ॿ इमर्जिंग पावर आहिनि जंहिंमें रशिया आहे, न त हिकिड़ो एम्बार्गो लॻल आहे, ॿियो चाइना आहे जेको दुनिया ते हाणे हिकिड़ो उभरंदड़ ताक़त आहे, उहो बि इन ॻाल्हि खे अफोर्ड कोन थो करे। तंहिं करे जेके गॾियल आवाज़ आहिनि उहे जंग खे ख़तमु कराइण जी कोशिशि कनि पिया, कंदा रहंदा। ऐं मूंखे उमेदु आहे पंहिंजे हिसाब सां जेको मुंहिंजो जेको बि हिकिड़ो सिक्स सेंस थिए थो त इन जेको नतीजो ईंदो, जेके नतीजो न ईंदो त हीअ दुनिया जंहिंमें असां रहूं था, इन दुनिया जो नक्शो बिल्कुलु तब्दील थी वेंदो ऐं जंहिंमें सिर्फ़ु मूंखे तबाही ऐं तबाही नज़र अचे थी। इन खां ॿियो कुझु नज़र कोन थी अचे। पर वरी बि चाहियां थो त ह्यूमनिटी जेकॾहिं हिते पहुती आहे त कहिड़ो को रस्तो ज़रूरु कढंदी। सो इहे सभु शयूं ज़हन में मूंखे आहिनि। मां हिन वक़्तु वरी बि ऑप्टिमिस्टिक आहियां त हीअ नेगोसिएशंस, टॉक्स, प्राकड़ी सालसी जेको बि तव्हांजो नालो जो, इन जो को न को मुसीबत नतीजो ज़रूरु निकिरंदो। मुख़लिस्ताना कोशिशूं थी रहियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह इन जो को न को नतीजो निकिरंदो। इन जो को न को मस्बत नतीजो निकलने वाले ॾिसो पिया। डॉक्टर अयूब साहब, आपसे फाइनल कमेंट आपसे लूँगी, हम कोशिश करेंगे कि ज़फ़रुल्लाह शेख साहब अगर हमें ज्वाइन कर लेते हैं तो उनसे भी हम ज़रूर कमेंट लेंगे। इकनॉमिक लेसन्स आप क्या देख रहे हैं दुनिया के लिए, हमारे लिए, और साथ साथ आपने इससे पहले जिक्र किया अपनी गुफ्तगू में कि अभी तक हम देख रहे हैं कि सब एक पेज पर हैं, ये बहुत एक अच्छा इम्पैक्ट, एक अच्छा मैसेज है।
لیکن آپ نے ترقیاتی بجٹ کی بھی بات کی اور آپ نے ساتھ ساتھ یہ بھی کہا کہ ایک حکومت کو ایک باضابطہ ایک پلان دینا پڑے گا اس ساری صورتحال کے حوالے سے. اب بجٹ بھی آئے گا اور اس کے ساتھ ساتھ ہم IMF کے ساتھ آلریڈی معاہدے میں ہیں, پروگرام میں ہیں, اور ساتھ ساتھ یہ بھی کہ ہم یہ بھی دیکھتے رہتے ہیں کہ جو صوبے کے حصے کے حوالے سے کہ جو ریزرویشنز ہوتی ہیں وہ بھی ایک بڑا حصہ رہا ہے. تو اس وقت آپ سمجھتے ہیں کہ اس پر وہاں تک بھی کوئی اس صورتحال میں کوئی بات پہنچ سکتی ہے, اور صوبوں کے جو آلریڈی خدشات ہوتے ہیں وہ بھی یہاں پر وہ بھی صورتحال کو جنم لے سکتی ہے؟ آپ کو کچھ ایسا کچھ نظر آ رہا ہے آنے والے دنوں میں؟ میرا خیال ہے صوبے اور فیڈریشن ابھی ایک پیج پر ہیں, اور یہ حالات کو اچھی بات ہے کہ ریئلائز کیا جا رہا ہے اس کو کہ کیا پوزیشن بنی ہوئی ہے. IMF کی سائڈ سے بھی یہ ہے کہ IMF کے ساتھ ابھی اسٹاف لیول ایگریمنٹ کل ہو چکا ہے, ہمارا کمپلیٹ ہو گیا ہے, اور اگر اسٹاف لیول ایگریمنٹ ہو جائے تو بورڈ میں جب جاتا ہے, بورڈ میں تو مسئلہ کبھی ہوا نہیں ہے آج تک پاکستان کو, بورڈ بھی اس کو ایز اٹ اپروو کر دیتا ہے. آپ اس کو دیکھیں, کمپیئر کریں نا گلوبل کا, کیونکہ IMF بھی ریئلائز کر رہا ہے, ورلڈ بینک دوسرے لوگ بھی ریئلائز کر رہے ہیں. آپ کمپیئر کریں, دیکھیں جنگ کی جو صورتحال تھی, جو ایک میں سمجھتا ہوں جو ٹریجڈی اٹیک ہو رہے تھے وہ غزہ میں ہو رہے تھے, اور 2-2.5 سال تک ہوتے رہے, کتنا ایک ماس مرڈر ہوا ہے وہاں پہ, بروٹیلٹی ہوتی رہی ہے وہاں پہ. لیکن اس کے بعد ورلڈ میں اس طرح کا پینک سچویشن نہیں آئی تھی کہ جو مظاہرے شروع ہوئے, یہ ایران کے بعد فوراً مظاہرے شروع ہوئے ہیں آپ نے ہرمز کے بعد. اس کی وجہ یہ ہے کہ ویسٹرن کنٹریز خاص طور پہ امریکہ افورڈ ہی نہیں کر سکتا. ٹرمپ جو الیکٹ ہوا ہے اس کا ایجنڈا کیا تھا؟ امریکہ کی اکانومی کو ریوائیو کرنا. ایک بہت پرابلم میں تھی اکانومی, ان کا سلوگن تھا کہ اکانومی کو ریوائیو کریں گے. اگر ریوائیو کرنے کے بجائے وہ, کیونکہ پینک میں تھی اکانومی, اگر وہ ریوائیو کرنے کے بجائے دوبارہ پرابلم ہو جاتی ہے تو جو کہ ان کو نظر آ رہی ہے, ان کو خدشات ہیں ان کے عوام کو, تو ان کی طرف سے بھی پریشر یہ ہے کہ اس کو جتنی جلدی ہو اس وار کو ختم کیا جائے. مزید اکنامک ڈیٹیریشن اب ٹالریبل ان کے لیے بھی نہیں ہے. آپ دیکھیں امریکن میں جو میں کہہ رہا ہوں کہ 250% آف GDP ڈیٹ ہوا ہے, وہ ڈیٹ جب ٹرانسفارم ہوتا ہے, کیونکہ کیپٹلسٹ اکانومی ہے, وہ نیچے تک ٹرانسفارم ہوتا ہے. اس وقت صورتحال یہ ہے کہ ان کے جو اسٹیٹسٹکس ہیں, کریڈٹ کارڈ کی کنزمپشن جو ہے وہ کئی گنا زیادہ بڑھ چکی ہے. اب پے چیک ٹو پے چیک وہ ایک اس طرح یوز ہوتی ہے وہاں پہ کہ ایک پے چیک جب ملتا ہے تو وہ پے چیک ایز اٹ کریڈٹ کارڈ میں جمع ہو جاتا ہے. پوری ڈیٹس جو ہے وہ نچلے لیول تک, پرسنل لیول تک, ہاؤس ہولڈ تک ٹرانسفر ہو چکی ہے. یہ لوگ جو نکلے ہیں, ہاؤس ہولڈ کیوں نکلے ہیں, لوگ کیوں نکلے ہیں؟ کیونکہ لوگ جو ہیں وہ اکنامک ڈیٹوریشن کا اثر فیل کر رہے ہیں. وہ مزید یہ چیزیں جو ہیں میرے خیال میں, اگر وہ اکانومی معمولی سی وقت ہلتی ہے تو اس میں گنجائش نہیں ہے, وہ اکنامک شاک کو ایبزارب نہیں کر سکیں گے. اس لیے میں سمجھتا ہوں کہ جنگ کو وہ زیادہ نہیں چلا پائیں گے. اور پاکستان بہرحال ابھی تک بہت رائٹ سٹیپ لے رہا ہے. ہم نے جن کنٹریز کی اپنے ہاں بیٹھک کی ہے, جن کو جمع کیا ہے, وہ سب کیونکہ افیکٹڈ ہو سکتے ہیں اکنامک کنڈیشنز کے, تو وہ چاہ رہے ہیں کہ جلدی سے ڈیسیژن ہو جائے. اور ڈیسیژن میں یہ ہے کہ کوئی امیکیبلی ڈیسیژن ہو, اس میں کسی کے ہار یا جیت کی بات نہ کی جائے, بلکہ جو سلوگن تھے کہ رجیم چینج کر دیا جائے یا کسی کو تباہ کیا جائے, یہاں ایسا ممکن ہی نہیں ہے کہ کوئی ایک کنٹری تباہ ہو جائے. اگر یہ ہے کہ ایران تباہ ہو جائے گا, اس وار میں اس کی کوئی پاسبلٹی نہیں ہے, بالکل پاسبلٹی نہیں ہے کہ ایک کنٹری تباہ ہوگی. پھر اس میں تباہی جو ہوگی وہ گلوبل ہوگی, جس میں تباہی جی علی مدن صاحب جی فائنل وہ کمنٹ. सिर्फ़ु पंहिंजे तजुर्बे में हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधायां त जेको वर्ल्ड सुपर पावर हूंदो आहे उहो उमूमन त या मुल्क में हूंदो आहे जेको वधीक मज़बूत हुजे मिलिटरीली ऐं इकोनॉमिकली, पर असल में हिकिड़ी जेका वर्ल्ड सुपर पावर हूंदो आहे उहो हूंदो आहे जेको इंटरनेशनल ट्रेड नेविगेशन रूट खे सिक्योर करे, माना जेको दुनिया में आलमी तिजारत थिए थी उन जी ज़मानत ॾे, ऐं ॿी जेका इंटरनेशनल जेको ट्रेड थिए उन जी करंसी में थिए. तव्हां ॿुधो हूंदो त पेट्रो डॉलर या माइटी डॉलर्स. हिन वक़्तु इहा शइ ख़तमु पई थिए जेको अमेरिका लाइ वॾो तशवीश जी ॻाल्हि आहे. हिकु त जेको आहे नेविगेशन्स जेको आहे सो स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ में खोले कोन सघियो आहे, ऐं हाणे मोस्टली ॾिठो जेका पेट्रोल ट्रेड थो थिए उहो युआन ऐं ॿियनि करंसी में थिए थो. हाणे इन सां अमेरिका जो ख़ुदि साख्ता जेको स्टैंड आहे त आई एम सुपर पावर वर्ल्ड ऐं पुलिस मैन ऑफ वर्ल्ड, उहो ख़तमु थो थिए. जेको हू कोशिशि कंदा ख़तमु न थिए, पर ख़तमु थींदो नज़र अचे थो. तंहिंजे करे हुननि जो स्टेक वधीक घणो आहे असां सभिनी खां. जी नाज़िर, लास्ट कमेंट फ्रॉम माय साइड. थैंक यू सो मच अली मर्दान रावजो साहब, डॉक्टर अयूब उमर साहब, नाज़रीन ज़फ़रुल्लाह शेख साहब असां सां कुझु देरि लाइ मौजूदु हुआ. एक्सपर्ट जी गुफ़्तगू ॿुधी मौजूदा सूरत हाल ते एक्सपर्ट्स इहो सम्झनि पिया त जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे, वधंदड़ जेको दॿाउ आहे ख़ासि करे
जेके वेस्ट कंट्रीज़ आहिनि उन जे मथां इहो दबाव तमामु घणो वधे पियो ऐं जीअं जीअं हीअ जंग वधीक डिघी थिए थी तीअं तीअं उन्हनि मथां दबाव में तमामु घणो वधीक इज़ाफ़ो थिए थो ऐं हू वधीक लूज़ कंदा आहिनि समूरी सिचुएशन में। इन जे करे इहा ई सभिनी जी कोशिशि रहंदी त कंहिं तरीक़े सां ही जेके हिन वक़्तु जेके ख़तरनाक ॻाल्हियूं कयूं पियूं वञनि त टीं आलमी जंग खे वठी करे या कंहिं वॾे इम्कानी हमले जे हवाले सां ईरान मथां त उन ॻाल्हियुनि खे उन्हनि इरादनि मथां कंहिं तरीक़े सां को बंदि बधिजे त जीअं दुनिया अंदरि अमुन जी जेका बहाली आहे उहा थिए। की लर्निंग्स ते बि ॻाल्हि थी त कहिड़ियूं कहिड़ियूं हिन समूरे क्राइसिस जॾहिं ही ख़तमु थींदो ही क्राइसिस पंहिंजे पुठियां खोड़ सारियूं शयूं छॾे वेंदो ऐं उनमें खोड़ लेसन्स बि हूंदा दुनिया जे लाइ सिखण जे लाइ। उन मां कहिड़े रीति फ़ाइदो वरितो थो वञे नाज़रीन उहो बि वक़्तु ॿुधाईंदो ऐं गॾोगॾु पाकिस्तान जे हवाले सां ॻाल्हि थी त हिन वक़्तु ताईं पाकिस्तान जो जेको किरदारु आहे उनखे दुनिया सराहे पई। पाकिस्तान जी जेके सफ़ारती कोशिशूं आहिनि उन्हनि बि दुनिया मञे पई ऐं हिन वक़्तु पाकिस्तान जी बि इहा कोशिशि आहे त कंहिं तरीक़े सां जेको हिन वक़्तु हीउ क्राइसिस आहे उनखे क्राइसिस जे हवाले सां को रस्तो कढी सघिजे त जीअं जेको अमुन आहे उहो बहाल थी सघिजे ऐं मुल्क अंदरि बि जेका सूरत हाल आहे इन्हनि असरनि खे घटि खां घटि करण जी कोशिशि थी रही आहे। नाज़रीन पंहिंजे जेको तजियो अॼो के प्रोग्राम एक्सपर्ट जो रहियो उन हवाले सां पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे असां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।